विरियासिटी वेझो रोलू छितनि कुतनि जो आज़ार वधी वियो। रोलू कुतनि औरत ऐं ॿारनि समेत 6 ॼणनि खे ॾाढी ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त छुपायो माल 2 ॿकरियुनि में हिक मेंह खे बि ॾाढी विधो। ज़ख़्मी ॻोठाणनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते तिबी इमदाद ॾिनी वई। विरियासिटी वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ दाली, ॻोठ जुमो कल्होड़ो, ॻोठ हुसैन कल्होड़ो ऐं ॻोठ निभोड़ो भट्टीअ में रोलू छितनि कुतनि जी ॾाढ़ण सबबि हिक औरत ऐं ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में उस्ताद ज़ुल्फ़िकार अली मेमण, नींगर इमामुद्दीन, औरत राबिया कल्होड़ो, नौजवान साकिब अली कल्होड़ो, अब्दुल हक कल्होड़ो, नसीर भट्टी शामिल आहिनि। जॾहिं त उस्ताद ममताज़ सोलंकी ऐं अब्बास सोलंकीअ जे ढोरनि खे बि कुतनि ॾाढे ज़ख़्मी कयो आहे। ज़ख़्मियुनि खे दाली, BHU ऐं विरियासिटी अस्पताल मां तिबी इमदाद ॾियण बाद नौशरो फिरोज़ अस्पताल वैक्सीन लाइ मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मी जानवरनि खे पिण लाइव स्टॉक खाते पारां वैक्सीन कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।